अस्सलाम वालेकुम, नमस्ते प्यारा शागिर्दो। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश जीवा क्लास में तव्हांखे खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त अॼु असां पंहिंजी मैथ जी सीरीज़ शुरू करे रहिया आहियूं ऐं असांजो पहिरियों टॉपिक आहे मैथ जो इंट्रोडक्शन। अचो त पढ़ूं। मैथमेटिक्स सिंधी में चइबो आहे रियाज़ी। रोज़ाना ज़िंदगीअ में रियाज़ीअ खे चइबो आहे हिसाब किताब। हाणे जीअं मैथ हूंदी छा आहे, सभ खां पहिरीं मैथ हूंदी छा आहे, त मैथ जी प्रॉपर डेफिनेशन आहे मैथ इज द गेम ऑफ नंबर्स। चवण जो मक़सद आहे त मैथ इज द गेम ऑफ नंबर्स, माना रियाज़ी रांदि आहे अंगनि जी। हाणे असां रियाज़ी में मुख़्तलिफ़ क़िस्म जा अंग सिखंदासीं ऐं पोइ रांदि कंदा रहंदासीं। कॾहिं जोड़ कंदासीं, कॾहिं कट कंदासीं, कॾहिं ज़रब कंदासीं, कॾहिं वंड कंदासीं। असांजी रोज़ाना ज़िंदगीअ में असां हिसाब किताब जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं मैथ खे। मिसाल तौरु हिकिड़ी दुकान तां तव्हांखे का शइ ख़रीद करणु वञिणो आहे। तव्हां पंहिंजे पाड़े वारी दुकान ते वियो ऐं तव्हां उनखे चयो त बाबा मूंखे ही टॉफ़ी ॾियो। तव्हां 10 रुपया उनखे ॾिना ऐं 5 रुपए जूं टॉफ़ियूं घुरियूं, त हाणे तव्हांखे दुकानदार वापसी में 5 रुपया तव्हांखे वापसि ॾींदो ऐं पाण 5 रुपया पाण वटि रखे छॾींदो। इहे आहिनि असांजी डेली ज़िंदगीअ में मैथमेटिक्स या रियाज़ीअ जा मिसाल। हाणे मैथ जे इंट्रोडक्शन खां पोइ असांजो टॉपिक आहे नंबर्स। नंबर्स खे सिंधी में पाण अदद बि चवंदा आहियूं ऐं अंग बि चवंदा आहियूं। हाणे सवाल इहो थिए थो त अंग किथां खां आया, हिन जी तारीख़ कहिड़ी आहे, कहिड़ा कहिड़ा अंग हूंदा आहिनि, त अचो त असीं पढ़ूं था। सभ खां पहिरीं आगाटे ज़माने में जेके माण्हू हूंदा हुआ उहे ॻणप कीअं कंदा हुआ, असांजा बुज़ुर्ग जेके आहिनि उहे असांखे ॿुधाईंदा आहिनि ऐं असां पढ़ियो बि आहे त सभ खां पहिरीं माण्हू पथरनि जो इस्तेमालु कंदा हुआ, त 1 2 3 4, या पोइ काठियुनि जो इस्तेमालु कंदा हुआ। काठी हूंदी हुई, हुन ते हुन खां ज़मीन ते जेको आहे ईअं लीका पाईंदा हुआ ऐं ॻणप कंदा हुआ। त ॻणप जी शुरूआति कीअं थी, त मिसाल ईअं त हिकिड़ो धनार हुयो, उहो जेको आहे पंहिंजूं ॿकरियूं जेके आहिनि रोज़ माना चराइण लाइ वठी वेंदो हुयो। पोइ रोज़ सुबुह सवेल जेको जॾहिं वाड़े खां वठी वेंदो हुयो तॾहिं लाइन में बीहारे उन्हनि खे रोज़ जेको आहे ईअं ॻणंदो हुयो। पोइ वरी वापसि जॾहिं चराए वापसि वठी वेंदो हुयो त बि वरी ईअं ई या काठियुनि खे इस्तेमालु करे या पथरनि खे इस्तेमालु करे रोज़ ॻणंदो हुयो। त जॾहिं पथर पूरा थींदा हुआ त दिलि खे इहो आथत ॾींदो हुयो त हा ॿकरियूं हाणे पूरियूं आहिनि। त इथां खां शुरूआति थी हुई असांजी ॻणप जी या अंगनि जी। हाणे सभ खां पहिरीं रोम जा रहंदड़ माण्हू रोमन अंग जेके इस्तेमालु कंदा हुआ त कीअं, जीअं ई पाण काठियुनि सां ईअं लीका पाईंदा आहियूं ईअं ई उन्हनि छा कयो, हिक खे
अहिड़ी निशानी सां ज़ाहिर करे छॾियो, ॿ खे अहिड़ी निशानी सां ज़ाहिर करे छॾियो, टे खां अहिड़ी निशानी सां ज़ाहिर करे छॾियो। त जीअं वक़्तु गुज़रंदो वियो उन्हनि जेको इन अंगनि ते कमु कंदा विया ऐं उन्हनि हिकिड़ो कानून ठाहे छॾियो त बाबा हाणे जेके बि निशानियूं हूंदियूं उहे 3 खां मथे जेको आहे रिपीट कोन थींदियूं। मतिलबु इहो त जॾहिं 1 पोइ 2 3 हाणे 4 ठाहिण जे लाइ हुननि चयो त को बि अंग जेको आहे या को बि निशानी जेको आहे उहो रिपीट कोन थींदी। त इन करे हुननि चयो त हाणे रिपीट कोन थींदी त कहिड़ो तरीक़ो आणियूं। त इन करे हुननि छा कयो, कानून पास करे छॾियो त को बि अंग 3 खां वधीक चकर रिपीट कोन थींदो। त हुननि छा कयो, हिकिड़ो 5 जो अंग वी जे नाले खां हुनखे छा चयो हुननि 5। त हाणे चयो त 5 पाण जॾहिं कोन कंदा आहियूं त बाबा का शइ ॻणंदा आहियूं त हीअं रखंदा वेंदा आहियूं 1 2 3 4 5 6। त हुननि चयो त बाबा हीउ जेको 5 आहे त हिन जे साम्हूं अगरि को अखर ॾींदासीं त उहो थी वेंदो 6 ऐं हिन पासे ॾेई छॾंदासीं त इहो छा थी वेंदो 4 ऐं इहो चऊं बि 5। त छा थियो 1 2 3 4 5 6। त रोमन जेको आहिनि उन्हनि रोमन अंगनि खे ईअं असांजी दुनिया में मुतारिफ़ करायो। जीअं असां अंगनि खे सिंधीअ ॿोली में लिखंदा आहियूं 1 2 पोइ जीअं मिसाल 3 4 5 ईअं असां अंगनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ अंग्रेज़ वरी हुनखे 1 2 3 4 5 6 7 8 9 ताईं इस्तेमालु कंदा आहिनि। त पोइ हाणे तव्हां ॾिसो सभई जेके आहिनि 9 ताईं त जेके आहिनि अंग इस्तेमालु कंदा हुआ, 0 जो किथे बि ज़िक्र थियल कोन्हे। त जॾहिं अंग्रेज़नि 1 2 3 4 5 6 7 8 9 ताईं अंग इस्तेमालु कंदा हुआ त छा थियो, अॻिते जी काउंटिंग कीअं कनि 10 या मिसाल 20 11 इहे जेके आहिनि माना हुननि खे वरी कोशिशि करणी पई, खोजना करणी पई, रिसर्च करणी पई। त मुख़्तलिफ़ क़ौमूं इन ॻाल्हि ते रिसर्च करे रहियूं हुयूं। पोइ हिंदुस्तान जो हिकिड़ो रियाज़ीदान हुयो, हुनजो नालो हुयो आर्यभट्ट। हुन कॉन्सेप्ट ॾिनो 0 जो, जंहिंखे हिंदी में चवंदा आहियूं शून्य। अहिड़े हिसाब सां जॾहिं 0 खे भट्टाचार्य दुनिया खे ॿुधायो त हिननि अंगनि खे मुकमल करण जे लाइ अल ख्वारिज़मी जेको आहे हिकिड़ो रियाज़ीदान हुयो, उहो बि रियाज़ी ते कमु कंदो। हुन छा कयो, हिन 0 खे खणी अर्बन मुल्कनि खां वठी पूरी दुनिया ब्रिटिश वग़ैरह सभिनी वटि 0 जो कॉन्सेप्ट ॾिनो ऐं ईअं अंग्रेज़नि 0 खे क़बूल करे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पोइ हुननि 9 खां पोइ छा ठाहे छॾियो 10। त पोइ हाणे 0 हमेशा पाण ॻणंदा आहियूं, पंहिंजे ॿारनि खे पाण चवंदा आहियूं त बाबा ॻणप कयो त हू छा कंदा 1 2 3 4 5 6 7 8 9। हाणे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, मिसाल आहे हीउ असांजो कमरो आहे, हिन कमरे में अगरि पाण चऊं त ॿारो ॿुधायो 5 बजे खां पोइ हिन क्लास में घणा ॿार हूंदा, त सभु चवंदा को बि ॿार कोन हूंदो। त मतिलबु त को बि ॿार कोन हूंदो, हुनखे कीअं ज़ाहिर कंदासीं। पोइ छा थियो, भट्टाचार्य ईअं चयो त जॾहिं बि
कंहिं बि शइ में पाण वॉइड या नल या एम्प्टी खे ज़ाहिर कंदासीं, हुनजी जाइ ते पाण छा इस्तेमालु कंदासीं? ज़ीरो। ज़ीरो मतिलबु नथिंग, वॉइड, नल, एम्प्टी। त पोइ ईअं ई असांजा नंबर जेके आहिनि इहे पूरा थी विया, 0 1 खां वठी 10 ताईं। हाणे उमेद आहे त तव्हांखे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो त नंबर अदद जेके आहिनि उन जी तारीख़ छा आहे ऐं कीअं माण्हू ॻणप कंदा हुआ, 0 किथां आयो, इहे सभु जेके आहिनि असांजी हिन वीडियो में पढ़ीसीं। महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे नंबर्स या अंग जे बारे में, अदद जी तारीख़ जे बारे में पढ़ायो। महिरबानी।